अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खिलंदे तूफान टरड़ो माण्हू सां वधी तो विढ़ंदो बेगुनाह या लाए छॾ त माण्हू हणी न सोटा बस तव्हां मां कंहिंजी बि महिनत न आहे बस कयो महिनत मोदी आबू तकरीबूं कयूं बाक़ाइदा माण्हू में जोश जगायो माण्हू ताड़ी वॼाए वोट ॾिनाया मां इलेक्शन कटी अरे हेॾे मीज़ाइल मुहा मूंखे लॻे थो त हाणे तुंहिंजो बि पेट भरिजी वियो आहे मुसन पोइ वारो कयो ॿियो से हिनखे जुलाब त मरी न पवे ख़ुदा करे को ॿई मरो त मुंहिंजी जान छुटे सॼो ॾींहुं था मथे में सूर विझो वॾा मरे तुंहिंजो शागिर्द मां छो मना जे अगरि ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी त वाह वाह न त कढो मूं मां हथ यादि आई या छॾे विसारे बुहारे हा दा माण्हू वॾा ज़ालिम थई बुहारे वेई अलाह ताला अदा टच बटन ओ नो ओए ते रखीस न मतलब तो सुञातो मां टच बटन हां तू भी को टच बटन ही छा अरे अंधा मां पंहिंजी खमीस ला टच बटन पे याद कयां हेॾे ॾिस मुंहिंजी खमीस में आहे को टच बटन मुराद साहब की ॾाढी बेइज्जती करे था पिया भाउ सोधरा बेइज्जती न करे त बाक़ी ॿियो छा करे साहब कम हिकिड़ो थो चवे ऐं करे वरी ॿियो थो अॼु साहब सां मां ॻाल्हाईंदो त ठका ठुक करे त मुंहिंजी बेइज्जती न करे सलाम वालेकुम साहब वियो 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 ओ नो ए बाबा बे सुधरा बे सरी लठ त वठो छो वठा हरू भरू खामखा सरी लठ वठो त सही अरे बाबा छो वठा आखिर मक़सद छा आहे वॾा ये डंडी वठी मुझे मथे में हणो ऐं मुंहिंजो मथो कचो कयो अरे ना मुराद हिते सोटियूं हुयूं मैं मगज़ मां मिखण किरी वेंदी थोरो रिलैक्स थी कम चवाई हरू भरू खामखा सर इहो रिलैक्स वरी कहिड़ो कमु आहे वो आहे न वो चोर कल्लू कलाई ओ नो चोर कल्लू कलाई त वॾो चोर आहे हिन ॻोठ में तबाही मचाए छॾी अथई हा इहो कोड़े कुंभर जो ताक़त वेठो अथई वञी खंभे ॾिस तव्हां त हिते वेठा हो तव्हांखे कीअं ख़बर पई ओ हाणे जेकॾहिं मां हिनखे ॿुधाईंदुमि त हे सॼे शहर खे पढ़ो ॾींदो ओ नो कल्लू भॼी वेंदो वॾा तव्हां छा था सोचो ऐं तव्हांखे कीअं ख़बर पई न मूंखे का ख़बर कान्हे मूंखे कंहिं ॿुधायो तो उन ताक़त वेंदो आहे कोड़ल कुंभर जी ताक़त वॾा बाक़ी करे कमाल था छॾियो इहो ई त मुंहिंजो कमाल आहे पुट सर मूंखे त लॻे थो त तव्हां नजूमी थी विया पोइ हल त का मंजी खणी किथे ॿई वेहूं ऐं मां तव्हांजो कलीपो त हिन ॻोठ में वॾो कमाईंदासीं कल्लू वॾा इहो कमु सोचरे के चओ हल ठीकु आहे सोचरा तूं वञ कल्लू कलाई खे पकड़िया साहब मैं वेंदासीं नी पकड़ा ना गिनाण खते ना थाने च अल्लाड़ी पेट जो सूर साहब पहुंची गया रात पारू था भत खाता मैं बा ओ नो आई साहब कल्लू कलाई बुधाए से यो एड़ा निरी ते जोर देंदा है तेसी दी साह न निकलेस तेसी दी कोरी छोड़े नहीं बा बात ठप कोन में जे बा सूर पहुंच गए अल्लाह रे हल मां फंसी ठीक है सुमर अज तू वञ का बहादुर ॾेखार सर मां वञण खां त वञा पर मूंखे रस्तो ॾिठल ई कोन्हे किथे रहंदो आहे इहो कल्लू ॿुध पहिरियां वञी तूं कल्लू खे वठी आ ओ नो वॾा इहो कल्लूअ खे सोजरो न वठी चे सोजरो छो तूं वञी वठी आ ऐं धड़की छो थो वॾा मां हली नथो सघां ॾिसो न टंगन में सूर आहे वॾा ॿिए कंहिंखे मोकिलियो मां ई थो वञा सुमर साहब गिर गया अंदर गया केॾे साहब मेरे अंदर गया ॿुध अंबारनि जी भारी वधंदी आहे अफ़गान जे घर चक्कर हणंदी छा ॻाल्हि आहे हा यार मां पाण ॾिठो मां उन्हनि जे घरां निकिते पई अचे ओ चाचा मिरल हेॾे आ हेॾे
चाचा तुम्हारी ज़ाल खेरा अबदार जे घर अच वञ करे नींदसि रिश्तो ॻोल्हण वई रिश्तो। हाँ हाँ चई छा थो बाबा मां वतां तो जेरो जागंदो। चाचा चवंदासीं सच ॾंद खाई वञी चपण सां लॻो आहे। असां अञा जवान आहियूं। पंहिंजे ॿारनि लाइ सोच। अड़े अब्बा इन विलायती खे रिश्तो ॾींदो केरु? इन जे लाइ वती थी रिश्ता ॻोल्हींदी जेको गॾहण खे डबलूं खाराईंदो तो वते। हा चाचा इन खे रिश्तो केरु ॾींदो? अस्सलाम वालेकुम। बाबा खैर खुश? लाल कमाल कुकड़ी धाड़ा हाण शुरू क्या दिया? यार सर असां गरीब माण्हू असां वेही कहिड़ा धाड़ा हणंदासीं? छो तव्हां माण्हू न आहियो या? माण्हू आहियूं पर चोर न आहियूं। अड़े अकुल जा अंधा चोर बि त माण्हू हूंदा आहिनि न, पर असुल इंसान उहो हूंदो आहे जेको ॿियनि जी इज़त करे ऐं एतमाद करे, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंखे धाड़ो न हणे। इंसान त सभु आहियूं पर इंसानियत त कंहिं कंहिं में आहे। माण्हुनि में इंसानियत आहे किथे? अॼु जा माण्हू जानवर थी वॾा वॾा। दुआ कर मुंहिंजो बि परणो थिए मां बि वेहा वनवा में। अड़े निभागा वनवा में त मायूं वेंदियूं आहिनि। तोखां अॻ में इन अंब विलायती खे तकड़ा शादीअ जी ऐं विलायती चवे थो त शादी करायो। हाणे जवान थी वियो आहियां जवान ऐं मुंहिंजी शादी मोमल सां थिए। वॾा मूंखे बि दुआ कर मुंहिंजी बि शादी थिए हूर सां। अड़े हूर जे भाउ खे ख़बर पई न अहिड़ा पादर हणंदे जो नासू भणी छॾींदो। ठहियो ठहियो पर थी वञो। अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खिलंदे। ओ तो छा कयो? मां छा चवंदो तुंहिंजी इजाज़त खां सवाइ कुझु करे थी सघां? मां सोचियो त आरे साईं तूं मिली करे ॾेई जेको फैसलो कयो। ओए तूं बि त माउ आहीं, तूं छा सोचियो? मां त चवां थी रिश्तो आयो आहे त ॾेई छॾियो। छोकिरी को ग़लति कदम न खणे। चाचा चाची सही थी चए। जेकॾहिं रिश्तो आयो आहे त ॾेई था छॾियो, पर मां पहिरीं विलायती अंब सां मिली ॾिसां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। हा तव्हां ॿिन्हिनि जी सलाह सही आहे पर नदियो बि त मने। मुंहिंजी मां कान मञींदव। छोरी जे दिमाग़ में वाव भरियल आहे, विफलंदी थी वते। चाची तूं हुलको न कर, मां शहर त वञा थो न पियो, हुननि जे घर मां थींदो वेंदुसि। हा मूंखे बि ॿाहिरि कमु आहे, अच बि ॿाहिरि। हा दादा हलो हलो। उतार माण्हुनि खे बाबा अलाए छा थी वियो आहे। को न को माण्हू कंहिं न कंहिं नशे में वरतो पियो आहे सफ़ा। शेरो असांजो त नंढड़ो ॻोठ आहे पर छा नथो मिले असांजे ॻोठ में? शराफ हीरोन आफीम ईंदे शराब ताईं। हा भोतार मां बि त इहा ई ॻाल्हि थो कयां न। हा भोतार तूं सच थो चवीं। हाय हाय मेन पुड़ियूं सोपारियूं तूं बि त खाईंदो। भोतार छा कयूं, थोरो कारो मुंहुं असांजो बि थियल आहे। छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करे शेरो? ॿुधाए भोतार छा कयूं, आदी थी विया आहियूं, छॾे बि नथा सघूं। बाबा इहो ज़हर अथई ज़हर, अंदर खे ईअं खोखड़ो कंदो ख़बर बि न पवंदई। न खाईंदे त छा मरी वेंदे? भोतार मरंदुसि कोन पर नथो खावां न, मथो फिरे थो। ज़िंदगी दाव ते लॻाईंदो बाक़ी थोरी तकलीफ़ बर्दाश्त नथो करे सघे। तूं ॿुधा भोतार छा कयां? अड़े यार इन नशे जे करे नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। जंहिंखे बि ॾिस मुंहं में मेन पूड़ी विझी गॾहनि वांगुरु चबा पियो थो जे। हा भोतार खानू वारो पुटु त वॾो चरसी ऐं शराबी हुयो, ॿियो त ठहियो पर मेन पूड़ी ऐं गुटको ईअं मानी वांगुरु खाईंदो। छाती में असली वॾो सूर पजी वियुसि। पोइ त बाबा खे हैदराबाद खणाए विया। पोइ वञी अस्पताल में दाख़िल करायुसि। डॉक्टरनि चेकअप कयो, पोइ मालिकनि खे चयनि त हाणे खाई पी कोन सघंदो, बाक़ी 4 ॾींहं जीअंदव। हाणे ॿुधाए जेको पाणी बि नथो पी सघे उनजी कहिड़ी हालत हूंदी? मोह लाइ बचो। भोतार वेचारे जा माउ पीउ ॾाढा परेशान अथसि। बाबा नशो नांग आहे, ज़हर आहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो टच बटण वरी असांजे ॻोठ में अची कड़कियो अथव। हाणे त बा ज़ुल्म ॿारे ॾींदो। हा यार इहो मूंसां बि टच बटण मिलियो। हाणे त मुल्क में बाह ॿारे ॾींदो, बाह टच बटण। ओ नो सुञातई त कोन तोखे? न न मूंखे त कोन सुञातई। हा शायदि टच बटण वरी नुक़सान कंदो। हा मंज़ूर नुक़सान करण खां ई पैसा ॾींदासीं ॾंडनि जी फे।
बाबा डंडन जी फेद ॾींदासीं न। हैदर बख्श बाबा टरड़न सां टरड़ा ही बढ़ंदा आहिनि, तरड़े खी मैदान में लाईंदासीं। हू तरड़ो आहे न असांजे ॻोठ में। इहो शेरू ॾिनो कावा इहो छा विणंदो? बाबा इहो रमू बोड़ो। हा बाबा, रमू बोड़े के ॿ टे फुलियूं ॾींदासीं न, पाणे मैदान ते लही पवंदो, तव्हां फिक्र ई न कजो। टच बटन जे पीसा में विड़ी पवंदो, एतिरो रमू छितो आहे। ठीकु आहे न? ठीकु आहे, हाणे रमू खे तव्हां ॻोल्हियो, मां हिन पासे घिटनि में ॻोल्हियां थो, तव्हां हाली बनिन ते ॻोल्हियो थो। सही आहे न? ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। आदम मूंखे त ख़बर आहे शेरू शेर आहे, मुंहिंजे अॻियां दुश्मन ढेर आहे। वाह तो जड़ो तेन में जवान गोठ में ही ना है। हाँ इनकलाब जिंदाबाद। ओह नो, छाछो अची वियो मुंहिंजो मौत। मुंहिंजो मौत? हाँ यो हाँ शेरू जी शराबी घट ॾींदो, इन जो इलाज तोखे माथो करे ॾेखारियां। ओए तू हिन सां मुंहुं ॾे, ठीकु आहे? मां लिकाए थो, मुंहिंजे बारे में पुछई न त बि न ॿुधाजांसि। शेरू ठीकु आहे, तो फिकर न कर। सही आहे? कितने लिखा देने? कितने लिखाए देने शेरू के? काला ख्याल सां भाऊ। को क्या कर रही है? अरे तू देखो क्या कर रही है? क्या कंदे? तो इनके तो माइंड लाश तो खाए थे। क्या कंदे तू? हल 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 मारी कर मैं कुरान कसम हल साजा तो करी। शेरू वाला जान चढ़ा चढ़े बा। अदू बदू बजियो मां तो बड़ी सांप बचण लाइ में वियो। इडिया पंचेसी अरे यार मरी आदमी, अजब दुनिया है वाकई में। जो खेला ओए अचियो 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 पकिया पकिया खुर्शिद असां तव्हांखे हुते पिया कयूं था, हिते छा कयो? दे खबर धंधे में को फर्क आयो अथई या न? खुर्शिद पहिरियां अञा धंधो कुझु सही हो, हाणे त वञे थो मुरागी ख़तम थींदो। अच्छा अचर घर जो या दुकान जो? यो पाले के बुथा ये केड़ियो रे बेकार गाली पियो करी, तोखे खबर ना है ई ड्रामो फैमिली ड्रामो वो एक केड़ियो किथा किनियो गुथियूं गाली पियो करी। अरे गड्ढा मोहरा गुथला तुझो दिमाग गुथला तुझी सोच ही इहा गाल तो करे त तहां जे घर में मायूं सिलाई जो कम रिलिन जो कम इहो त कंदी हुंदियूं न, खलीफो उहा गाल तो करे। मुर्शिद ता सिर्फ हिकड़ो चक्कर इजाजत जो, मां इन गंजे जे मथे ते केंचू तिखियूं कया, उन सां गॾु चाकू भी, उन सां गॾु कुहाड़ा भी। खुर्शिद मां ॾाढो परेशान आ, गाल समझ में नथी अचे। पहिरीं गाल त हिन जे मथे ते केंचू कीअं तिखियूं थींदियूं, तूं छॾ हिन जी गाल के, पंहिंजी गाल कर। बाबा मां पंहिंजे रोज़गार जे करे परेशान आ, मुंहिंजो छा हिन हंड्रे सां वञी धूड़ पाए। अजर इज्जत सां ॻाल्हा। आलू है तुंहिंजो मसलो आ, मासी इज्जत खे विच में न आण। हेड़े ग्राहक खे घुम के पिस्तौल हणी छॾ, मथे में सूर थी वियो। मासी इज्जत? हा हा आलू आचर सही थो चए, तव्हां त पई पाण में ॼाणो न माइन जो छा विच में करे त पादर पादर थो, पर केर हणेस? केर? आचर न वॾा? अरे आचर न, तू पियो पादर पादर करी। ओ हल मूंसां गॾु शहर, मां तो तोखे 2 जोड़ा पादरनि जा वठी ॾियां, भले पाए घुम सॼे शहर में।
खलीफ़ा आलूअ खे पादर पाइण जी घटि ऐं खाइण जी वॾी ज़रूरत आहे। एॾी महिल त दिलि चवजे त बोरो रखी ऐं भान ढोयासि, पर गॾा ॾुख कंदा त माण्हू असांजी बेइज़ती था कनि। अचर हाणे अजायूं ख़बरूं छॾ, खीसे खे हथड़ त हली तोखे आस्थाने तावीज़ ॾियां। रेल कोयल गिराक भॼी वञनि, मुंहिंजो मतिलबु आहे त तोॾे हलिया अचनि। इहो सर कुछ भी थे मन विच में लाज़मी चंगाड़ा है ने। असल में मुर्शिद सां गॾु रहण जो इहो असर आहे। खामोश, हाणे धोतल शागिर्द अचर तूं हल आस्थाने ते तोखे तावीज़ ॾियां। अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे। छोरा वरी का ॻाल्हि ॿुधी अथव? इहो टच बटण निभागो वरी ॻोठ में दाख़िल थियो आहे। ओह नो! वरी हो पुलिस जो पढ़ो, वरी अची ॻोठ वारा परेशान थींदासीं, वॾो मसइलो थींदो। इहो टच बटण निभागो वरी न करे को ध्यान। चाचा रमजान तू को वार कर वकर को असांजो सायो। सायो छाजो सायो? मां अहिड़ो करे आयो आहियां, आवाज़ बंदि थी सफ़ा। चाचा रमू शायद चवण जो मकसद आहे त टच बटण जे लाइ वरी पुलिस पड़ो ॾींदी। न पुलिस जी सज़ा पूरी करे आयो अथई। हाणे असां ॻोठ वारनि खे सज़ा ॾियण आयो आहे, तव्हां मूंखे बदिरायो हो। आहे यार खतरनाक ताक। हा हा सफ़ा ताक कढी आयो आहियां। मूं चयो त उनजे बचण लाइ छा कजे? चाचा रमजान तहां बचड़े वालो असां बचड़े वालो सॼो ॻोठ बचड़े वाला। गुंडा डक्स जेकॾहिं चवंदो त असां ॾींदासूं। असांखे पंहिंजा बच्चा यतीम न आहिनि करणा। अहिड़ा अहिड़ा ममड़ा बि असांजी ॻोठ में था रहनि, पाण खे सही वॾा कांफू खान था सम्झनि। अड़े तव्हां टिजणा हो त पहिरीं ॿुधायो आहे, मूंखे अॻु में ई ख़बर हुई तव्हां मूंखे कंहिं मैदान में सलीम कराईंदो। बाबा मुंहिंजी अलाह आई। ओ चाचा, ओ चाचा, ओ चाचा चाची खणी आई है किथे थी पई आई छा या मथो फेरियो अथई? चाचे खे आउं वरी की खणंदुसि, उनखे खणी सघंदुसि? मूंखे लाचार कजो तव्हां वरी चाचे खे खणी अचां। चाची कल्ह मूं तोखे कुझु चयो हो, खणी आई आहियां। कमु चयो हुई? कहिड़ो कमु चयो हुई? माई मुंहं सां मुकूड़ न ॻाल्हाईंदी कर। बाक़ी कल्ह पाड़े में जो वई सॼो ॾींहुं त रुलंदी थी वठी। हया कर मुंहं साम्हूं वेठी मूं त इल्ज़ाम आणी आहे ऐं घर खां पेर ॿाहिरि कोन कढियो अथमि। चई थी पाड़े में वई हुयसि। केॾा पाड़े में वई हुयसि? मूं मोकिलियो हो माई, मूं कंहिं कम जे लाइ। छो वेंदुसि? आका तुंहिंजी नौकिरियाणी बानी आहियां जो मूंखे जेॾी महिल हुकुम कंदी बसि जोड़ पाईंदी वेंदुसि। आउं छा लाइ वेंदुसि ॿाहिरि? अलाह साईं कॾहिं मुंहिंजी हिन माई मां जान छुटंदी? ऐं कहिड़ी मां अम्मा बि अथई छा? तो त चयो मरी वई अञा वेठी आहे छा? तोखे थी चवां, तोखे ॻाल्हाए मूंखे त मथे में सूर पइजी वियो आहे। मथे जो धकण हिकु दफ़ो छो 10 दफ़ा पंहिंजो मथो फाड़े छॾ, मूंखे को असर कोन थींदई। कर डोडा फाड़े थी मूंखे ॾिसे, ईअं न मूंखे ॾिसंदी कर त खणई न चंबो मुंहं में। माई ॾिसो हेॾां थी अचे हेॾे थी वञे, हेॾां थी अचे होॾां थी वञे, कंहिं ॻाल्हि खे त सम्झे ई कोन थी। किथे थी आहियां? कारे कुते खाधो अथमि जो विढ़ंदुसि वती? मां तुंहिंजी छा या का ख़बर अथई? कुझु बि नाही मुंहिंजी, कुझु बि नाही। मुंहिंजे मुड़ुस जी माउ आहीं, मूं बसि कई तोबा कई। मां कुझु नथी पुछां तोखां, तूं भली बसि कर। पोइ बि आउं कहिड़ी कोन हलंदी मया, बसि कुझु बि नथी चवां, मूंखे माफ़ कर। छा वठी आई? छा वठी आई? तुंहिंजी खपई छा? छा अलाह जे नाले ते माफ़ कयई? छो थी चरियो कई? छो थी चरियो करी मूंखे? चरी थी वेंदी? न ईअं न कर। मां कोई सॼे घर जो कम कार रत पचा केरु कंदो? अचरी न थी जा। पाड़े वारी माई अची जाए, उहा तोखे मानी पचाए दूसरी पचाए खाराईंदी। केरु बचाईंदो? तोखे बचाईंदो केरु? कोई हिते आहे छा? मूंखे त कोई ॾिसण में नथो अचे। किथे आहे? बसि खुदा जो वास्तो अथई, बसि। अम्मा सखूरा छाते कावड़ी वेठी सफ़ा फूकी पई आहीं? तंग कयो आहे मूंखे तुंहिंजी ज़ाल। ज़ाल? वाह री अम्मा वाह,
दाल से कावड़ कबिया सफर के चिया दुकान ता खोड़ दाल खंचिया चाचा दाल नथी चवा तुंजी ज़ाल तुंजी ख्याल हा तुझे मुड़स के ख्याल आहे किथे सॼो ॾींहुं दुकान ते मां वेठो आं दुकान ते ध्यान करे ई कोन थो ये मां तुम जान छड़ा मूंखे त ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे मुड़स बोड़ो ज़ाल वरी वेसारी छोकरी जेको ॻाल्हाए ते सुठो ॻाल्हाए चप्पल में छा पई बुड़ करी अरे ओ छोरा हेॾे सफर काले ते को थोड़ी आए वाह वरी छा थियो आहे हाणे अबू पूरो कलाक मथे जे कुआरी खणंदो गभा कंदो छोरा सफा को बेशरम ज़ाल खे दाल बि नथो आणे जी कावड़ी वेठी आहे वीचारी मूंखे चरियो करणो आहे पाण खे ज़ाल खे दड़का न ॾे ॾोहो तुंहिंजो आहे हिन मासूम न्याणी जो ॾोहो कहिड़ो आहे सॼी शरारत तो में आहे अरे छोरा तूं बि कुझु लोड़ सॼो ॾींहुं घिटियूं मां पींदो थो बती अमा तूं नाराज़ न थी सुभाणे खोड़ दाल शादी नजो नथी रोए चवे थी त मां अंब सां शादी कोन कंदसि नजो अंब त भलो माण्हू आहे बाइखलाक आहे यार एजाज छड़ी न छोकरी जी पचर छो जिद कयो थी यार कमाल है इन छोकरीअ सां शादी हाणे मुंहिंजो ज़िद बणिजी वियो आहे बाबा साईं हे असांजे ॻोठ में ड्यूटी कंदो आहे आलू कहिड़ी ड्यूटी कंदो आहे किथे कुतनि जा नह त न लाईंदो लथो मुड़ी वरी भी बहस शुरू कई अरे चंटा चुप करे वे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे